बिस्मिल्लाहिर्रहमान। अॼु जामिया गौसिया ताहिरिया मटियारी में शागिर्दनि जो कन्वोकेशन हो। बदनसीबी मुंहिंजी त कंहिं वजह सां अॼु लेट थी वियसि ऐं प्रोग्राम तव्हां दोस्तनि खे ॾेखारे न सघियसि, पर ज़ाहिर पहुतो आहियां। सोचियोसीं असीं ॻाल्हाईंदासीं पहिरीं साईं अब्दुल रज़ाक सां ऐं पुछंदासीं त साईं कन्वोकेशन में छा छा थियो ऐं केतिरा आलिम सगोरा हितां पास थिया आहिनि या केतिरनि जी दस्तारबंदी थी आहे, केतिरा हाफ़िज़ सगोरा थिया आहिनि। साईं सां ॻाल्हायूं। अल्हम्दुलिल्लाह साईं वरी रज़ाक साईं कीअं रहियो अॼु जो कन्वोकेशन, थोरो हुनजे बारे में ॿुधायो। साईं अॼु जो कन्वोकेशन हमेशह जा बहितरीनु रहियो। उन में महिमान ख़ासि जेके हुआ असांजे जमात अहल सुन्नत जा सूबे सिंध जा अमीर जनाब मुफ़्ती मोहम्मद जान नईमी साहिब जिन हुआ। अॼोके प्रोग्राम में असांजा 6 आलिम सगोरा जिन जो 8 सालनि जो कोर्स हूंदो आहे फ़ारूक़ तहसील थिया, 25 हाफ़िज़ सगोरा फ़ारूक़ तहसील थिया, 122 जी नाज़रा क़ुरान शरीफ़ मुकमिल थी। उन्हनि मां टोटल दस्तारबंदी जेके 39 ॼणा हाज़िर हुआ उन जी दस्तारबंदी थी। जेका घणनि ॼणनि जी दस्तारबंदी हुई? दस्तारबंदी थियली तव्हां हिनखे टोटल कंदो न 122 हिकिड़ा, 6 ॿिया, 25 ॿिया, 131, 122, 100 पंहिंजो 53 वञी थिया। पर हाणे कुझु वरी जेके आहिनि से ॿाहिरि वियल आहिनि या छा आहे त उन में दस्तारबंदी ऐं प्रोग्राम खे मुख़्तसिर करण जे लाइ किन जी कईसीं, किन जी वरी पोइ थींदी पंहिंजो। उन में दस्तारबंदीअ में जेको आहे सो हथु मुबारक मिलायो मुफ़्ती मोहम्मद जान नईमी साहिब जिन, असांजा साईं हाफ़िज़ बेशारत क़िबला साईं जिन उन्हनि, ऐं साईं हाफ़िज़ अब्दुल जब्बार जिन असांजा सेक्रेटरी आहिनि उन्हनि, हाफ़िज़ अली अकबर कादरी साहिब जिन हुआ उहे हुआ। उन्हनि जेको आहे सो उते फ़राइज़ सरंजामला सरदार अब्दुल शकूर हो, साहिबज़ादा अब्दुल मुस्तफ़ा हुआ। उन्हनि सॼो उन दस्तारबंदीअ में जेको आहे सो हिसो वरितो। सम्झो त तक़रीबन केतिरनि दोस्तनि अॼु जे प्रोग्राम में टोटल शिरकत कई हुई? अंदाज़न घटि वधाई ॿुधायो साईं। अंदाज़न मुंहिंजो अंदाज़ो आहे, छो त असांजा मेंबर जेके आहिनि न माहिवार से ई 250 आहिनि। उनखे दावत ॾिनी, मां अधु मेंबर आया। उन खां पोइ पूरी सिंध जा शागिर्दनि, उनजा माइट आया आहिनि, चाचा मामा, उनजा हार खणी मिठाइयूं खणी। अंदाज़ो जेको आहे सो अॼोके प्रोग्राम में 600 खां 700 माण्हुनि शिरकत कई आहे। तव्हां हुजो हा त मस्जिद सॼी भरियल हुई ऐं वॾी मस्जिद आहे मटियारनि जी। 600 खां 700 माण्हुनि शिरकत कई आहे ऐं उनजे लाइ पूरो नगर जो बंदोबस्तु बाक़ाइदे कयो। मटियारियुनि जे शहरनि जो बि अचणु थियो आहे हिन प्रोग्राम में या नॉर्मल माण्हू आया आहिनि? बिल्कुलु साईं थियो आहे। शहर जा माण्हू आया आहिनि, आसपास जा माण्हू आया आहिनि, परे परे खां माण्हू आया आहिनि। शहर जा मोज़ीन जेके आहिनि, मदरसे सां तावन करण वारा उहे आया आहिनि, सहाफ़ी हज़रात आया आहिनि, हर मकतब फ़िक्र जा माण्हू आया आहिनि। ऐं हिते को रंग नसुल सियासी पार्टी आई कोन्हे, ही ठेठ हिकिड़ो दीनी कमु आहे। उन में इलाही सारा माण्हू अल्हम्दुलिल्लाह आया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु हिन वक़्तु असांजे हिन मदरसे जी सिल्वर जुबली थी चुकी आहे, 25 साल पूरा थी चुका आहिनि। अच्छा, हाणे को इन सिल्वर जुबली जे हवाले सां को प्रोग्राम प्लानिंग में आहे या बसि अॼु को प्रोग्राम ई थी वियो? सिल्वर जुबलीअ जे लाइ ॾाढो सुठो तव्हां सुवालु कयो आहे। उहो कुझु वक़्तु अॻु में असां प्लानिंग कई हुई। हाणे आलिम दीन जेके से अची चुका आहिनि। ही दरअसल सिल्वर जुबलीअ जी तक़रीब कान हुई, ही ख़तम बुखारी शरीफ़ दस्तारबंदी तक़रीब हुई। सिल्वर जुबलीअ जे लाइ असांजो प्रोग्राम आहे। क़िबला साईं हाफ़िज़ बेशारत असीं मशवरो करे रहिया आहियूं ऐं शहर वासियुनि ऐं काफ़ी माण्हुनि जो इहो मशवरो आहे त हिन दीनी मदरसे में बि CM ऑफ सिंध साईं मुराद अली शाह खे घुरायो वञे। त असांजी वॾी कोशिशि आहे, साईं सां राब्ता आहिनि असांजे मुफ़्ती साहिब जा, मोहम्मद जान नईमी साहिब जिन जा सुठा वास्ता आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला जेकॾहिं वक़्तु इजाज़त ॾिनी ऐं अहिड़ा माहौल इंशा अल्लाह हूंदो त असां CM साहिब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त उहो असांजे इदारे जी, अॻे बि हिकिड़ो CM हिते अची चुको आहे, त साईं मुराद अली शाह खे असांजी कोशिशि आहे त हिते घुरायूं, पंहिंजे इदारे जी कारकर्दगी ॾेखारियूं ऐं उन खे सिल्वर जुबली तक़रीबात में चीफ गेस्ट करियूं। उन सां गॾु आलिम दीन बि हूंदा इंशा अल्लाह ताला। इहा प्लानिंग आहे, पोइ हाणे उहा अलाह साईं केतिरी कामयाबु करे थो मिलंदो आहे। अच्छा रज़ा साईं, अक्सर ॾिठो वेंदो आहे त जेके बि मदरसा हिकिड़ो त ट्रस्ट में हूंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं उन्हनि जी फंडिंग को आउट ऑफ कंट्रीज़ खां थींदी आहे, मुल्की लेवल ते बि थींदी आहे। पंहिंजे हिन मदरसे में फंडिंग जो थोरो हिसाब किताब छा आहे, इहो असांखे? साईं ॾाढो सुठो सुवालु कयो आहे। का ॿाहिरीं फंडिंग कान्हे, कंहिं बि क़िस्म जी फंडिंग NGO वग़ैरह जी असां वटि कान्हे। बाक़ाइदे असांजो मदरसो 7 एजेंसियूं जेके पाकिस्तान जूं आहिनि उहे विज़िट करे चुकियूं आहिनि। उन्हनि वटि हिननि जा तफ़सीलात आहिनि। हिते अलाह साईं हयाती ॾे साईं हाफ़िज़ बेशारत खे
पंहिंजे बचनि खां हटी करे जेको बि बचेसि थो, तव्हां हुनजा दुकान ॾिसो, कॉलोनी में अधो दुकान ॾिसो, हुनजी सॼी मसवाड़ मदरसे में ॾिए, सॼो हुनजी ज़मीनुनि जी जेका कणकूं वग़ैरह पंहिंजे बचनि खां पोइ जेका बि पाछी आहे, साईं खे अलाह साईं नवाज़ियो आहे, सभु कुझु ॾिनो आहे, त उहो मदरसे ते ॾिए थो। सुबुह जो ईंदो आहे, ॿनिनि जी विज़िट न कंदो आहे, मदरसे जी कंदो आहे। बाक़ी हा, इहो आहे त हिन में तावन करण वारा पंहिंजा जेके निजी दोस्त आहिनि, तव्हां जहिड़ा असां जहिड़ा, पोइ उहे के माहिवार फीस जा मेंबर आहिनि, 100 रुपए जो बि मेंबर आहे, त 20,000 रुपए जो बि मेंबर आहे। साईं ख़ुदि बि उन में वरी माहिवार मेंबर बि आहिनि, साईं ऐं साईं जा किका बि, असां बि उन में मेंबर आहियूं। ही साम्हूं तव्हां ॾिसंदो त असांजो शबीर मल्हा वेठो आहे, पकोड़ा विकिणे थो वीचारो ग़रीब, पर उहो बि हिन सां तमामु घणो तावन कंदड़ आहे। कपिड़ा थींदा आहिनि ईद मिलाद में, हुन में ₹1 ॾेई छॾींदो आहे। इहा तो तव्हांखे ॿुधायां त असां ते अलाह साईं इहा महिरबानी आहे, महीने में ई 11,500 रुपया जमो कराईंदो आहे पाण पंहिंजे दोस्तनि खां वठी करे। त इहे असांजा मोहबती माण्हू आहिनि जेके, जिनजे करे जेको आहे सो मदरसो अंदरि हले पियो। इन कॉन्वोकेशन खे कीअं था ॾिसो ऐं ज़ाहिर आहे सॼे पाकिस्तान में त शिरकत कंदा हूंदो, हिन कॉन्वोकेशन खे ऐं ॿियनि कॉन्वोकेशन खे कीअं मिलाईंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं अव्हांजो चैनल सिंध जा मोती शुक्रगुज़ार आहियूं जो अव्हां तशरीफ़ फरमा थिया। अव्हांजे तवसुल सां असांजो आवाज़ जेको सो अॻियां पहुचंदो। अॼु ई असांजे अहले सुन्नत जमात जो हिकिड़ो तर्जुमान इदारो आहे, जामिया गौसिया ताहिरिया, उनजे सिल्वर जोबली जे सिलसिले में शागिर्द जेकी जिन सनत फ़रागत हासिल की, हाफ़िज़ थिया, आलिम थिया, कारी थिया, उन सिलसिले में मुंहिंजी हाज़िरी थी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन इदारे जूं जेकी मुख़्तसर वक़्त में जेकी ख़िदमात आहिनि उहा हर हिकिड़े जे साम्हूं पेश नज़र आहिनि। ऐं एतिरा आलिम सगोरा फ़ारिग थियणु यकीनन इहो इन इदारे जेको मोहतमिम आला आहे ऐं बानी हाफ़िज़ बिशारत अहमद नक्शबंदी ताहिरी साहिबु, उन्हनि जे काविशनि सां अल्हम्दुलिल्लाह ही कमु जेको सो अॻियां वधी रहियो आहे। ऐं यकीन हेतिरा शागिर्द फ़ारिग थिया आहिनि, वञी करे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में, पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में वञी दीन इस्लाम जी इशाअत ऐं क़ुर शरीफ़ जी तालीम खे इंशाअल्लाह उहे आम कंदा। इन सिलसिले में अॼु कराची खां ख़ासि करे हिन इदारे में हाज़िरी थी हुई। सर, हिकिड़ो गैर मज़हबी सवाल या चई सघिजे थो त मौज़ू खां हटी करे सवाल तव्हां खां कयां पियो। माशाअल्लाह आलिम सब्र आहियो, तव्हां सम्झो था त आलिमनि खे अवामी मसइलनि में कुझु वधीक वधि चढ़ करे अचणु खपे। अवामी इशूज़ इलाही आहिनि, माशाअल्लाह जमात वॾी आहे ऐं आलिम सब्र माशाअल्लाह सभु ॼाण बि रखनि था। सम्झो था त थोरो अवामी मसइलनि में उन्हनि खे दिलचस्पी वठणु खपे, हुअणु खपे। ज़ाहिर आलिम रहनुमा आहिनि, पेशवा आहिनि, उन्हनि जो जेकी ख़िदमात सिर्फ़ु दीन न आहे, समाजी कमु करणु। जीअं असां वॾा जेकी बुज़ुर्गान दीन गुज़रिया आहिनि, क़ाइद मिलत इस्लामिया मौलाना शाह अहमद नूरानी जहिड़ी शख़्सियत, उहो त पाकिस्तान जो हिकिड़ो सम्झो मञियल जेको सियासतदान हो, सिर्फ़ु कारी न हो, सिर्फ़ु आलिम न हो, बल्कि पूरी दुनिया सां गॾोगॾु पाकिस्तान जी आवाम खे खणी जेको सो हलाईंदा हुआ। यकीनन इहा आलिमनि जी ज़िमेदारी आहे, उन्हनि जी ख़िदमत में इहो अर्ज़ु आहे, सिर्फ़ु मस्जिदनि ताईं पाण खे महदूद न कनि। उन जेको असल ख़िदमात आहे आवाम में मिली करे, उन जेकी मुश्किलात आहिनि, ज़रूरियात आहिनि, उहो जेको सो ॿाहिरि कढण जी आवाम जी उलमा जी ज़िमेदारी आहे। अॼुकल्ह इशूज़ हलनि पिया मस्जिद में मामलनि जा, तव्हांखे ख़बर पई हूंदी, बदफ़हमी बि थिए थी, मामला थियनि था काफ़ी टाइम खां इहे इशूज़ आहिनि। छा था सम्झो इन ते मुकमल तरह कंट्रोल कीअं थो करे सघे? ख़ैर हीअ इशूज़ मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु दीन खे बदनाम करण जे लाइ ईअं न, जेको माना हिन किरदार में जेकॾहिं मुलवस आहे उनखे बिल्कुलु सज़ा मिलणु खपे, शरीयत जे मुताबिक़ मिलणु खपे, पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़। लेकिन हिन इशू सां पूरे दीन खे बदनाम करणु, आलिमनि खे बदनाम करणु, इहा ग़लति ॻाल्हि आहे। ॿाहिरि पंहिंजो आंगुरु बराबरि कोन्हे, जेको हिन सज़ा जो मुस्तहिक़ उनखे सज़ा ॾिनी वञे, असां बि उन सां गॾु आहियूं। बाक़ी इन खे आड़ में आणी करे जेके बेदीन माण्हू आहिनि, उहे जेको हुन खे इशू बनाइनि त आलिम ईअं आहिनि, हाफ़िज़ ईअं आहिनि, मस्जिद में इहा ग़लति ॻाल्हि आहे, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, जी असीं पुरज़ोर मुज़म्मत था कयूं। असांजे नौजवाननि लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां? हिन वक़्तु नौजवान काफ़ी मायूस बि आहे, मंशियात जो आदी बि काफ़ी थी चुको आहे। छा मैसेज ॾींदो त कुझु हुननि खे बूस्टर मिले? मैसेज सभिनी खां इहो ॾींदो जेको अलाह उन जे रसूल जेकी पैगाम आहे, तालीमात आहे, उनजे मथां जेसि ताईं असां अमल न कंदासीं त इहे परेशानियूं असांजूं साम्हूं हूंदियूं हुयूं।
जॾहिं खां असां पंहिंजे दीन खे छॾियो आहे, मस्जिद जो रुख छॾियो आहे, नमाज़ियूं असां छॾे ॾिनियूं, इहे परेशानी जेके साम्हूं आहिनि। तंहिंजे करे तालीमात इस्लाम जे मथां या जेके असल रस्ता आहिनि क़ुर हदीस जा, उन जे तरफ़ जेसि ताईं असां अमल न कंदासीं त इहे बेराह रवी बि हूंदी, परेशानियूं बि हूंदियूं। इन खे छॾण जे लाइ इहो तरीक़ो आहे क़ुर सुन्नत हदीस मुबारक दीन इस्लाम जी तालीम जे मथां अमल कयो। आख़िरी सवाल करे प्रोग्राम में वाइंड अप कंदासीं। अॼु माशाल्लाह जेके आलिम थिया आहिनि, जिन जूं दस्तारबंदियूं थियूं आहिनि, उन्हनि लाइ को मैसेज त उन्हनि खे अॻियां वधीक छा करणु? उन्हनि जे लाइ इहो मैसेज आहे, जीअं उस्तादनि उन्हनि खे तालीम ॾिनी, जेतिरी बि तालीम ॾिनी उनखे अॻियां वञी वधाइनि। तॾहिं त पाण करीमन फ़र ख़ैर हुकुमन त अल्लमल क़ुर व अल्लम, अवां में भलो उहा जेको पाण क़ुर पढ़े वञी ॿियनि खे पढ़ाए। हा, इन्हनि क़ुर पढ़ियो आहे, आलिम दीन थिया, त इन्हनि जे मथां जेका ज़िमेदारी वरी जेका दस्तार आहे, सनद फ़रागत हासिलु कया, अॻियां वञी करे अवाम जी ख़िदमत कनि, अवाम ताईं जेको सो दीन इस्लाम जो पैगाम पहुचाइनि। इहो उन्हनि जी ख़िदमत में अर्ज़ु आहे। उन्हनि सभिनी दोस्तनि जे वालिदैन लाइ को मैसेज तव्हांजो? उन्हनि जे लाइ सभु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॾाढा ख़ुशी उन्हनि खे आउं मुबारकबाद पेश कंदुसि जो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे अहिड़ा सादतमंद औलाद ॾिनी आहे जेके हाफ़िज़ क़ुर थिया, आलिम दीन थिया। हाणे उन्हनि जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॻोठनि में मदरसा खोलिनि, हीअ जेके फ़ारिग़ थिया आहिनि उते वेही करे जेको सो दीन जो कमु कनि। सम्झो था मुआशिरे में सुधार जो ज़रियो मदरसा वधाइण, इस्लामी तालीम। बिल्कुलु बिल्कुलु, मदरसा हूंदा त इस्लाह थींदी, माण्हू जी कंहिं दीनी तालीमात वग़ैरह हासिलु कनि। महिरबानी, महिरबानी, तव्हां जी बि महिरबानी।